अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो सभु ठीकु हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम खणी आया आहियूं 58 पंटीह, जेको तमामु बहितरीनु 1995 में रिलीज़ आहे। इश्तिहार तव्हांजे साम्हूं आहे, साॻियो सेम टू सेम फ़ोटू। हेठां सरमन सिंधी जो एल्बम आयल आहे नाज़ में, ऐं हेठां राज़दा परवीन। हा, एल्बम जे बारे में तव्हांखे ख़बर आहे। ऐं हीअ एल्बम में जेको हीउ वॾो फ़ोटू आहे, इहो वॾो फ़ोटू हिकु ॿिए एल्बम में बि लॻल आहे। ऐं भरिसां शाइर वहीद हकड़ो साहब, ऐं तरबियत सॼी वहीद हकड़े जी आहे हिन में। ऐं तव्हांखे ॿुधायां दोस्तो त काफ़ी दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि। अञा 235 रहियल आहे। एम प्रोडक्शन ऐं ॿियो वरी आहे दोस्त शाबान सोलंकी साहब। 235 भी अदा वो मिक्स में एल्बम आहे। उनजा भी माना पोयां एल्बम जेके आहिनि हैदरी में, उन्हनि जा मिक्स न हुआ। माना 2 हुन एल्बम मां 3 हुन एल्बम मां, अहिड़े हिसाब सां माना उन्हनि रिलीज़ कयो। हिकिड़ो 55 पहिरियों कयूं, उनखां पोइ वरी 235 कयूं। तो उन्हनि खे कोन था रखूं हाणे, बसि कई थे, काफ़ी कमु कंप्लीट कयो थे। हिकु अधु रहिजी वियो, उनजो मसइलो कोन्हे को, अलाह ख़ैरु कंदो। अॻिते लाइ वरी ॾिसंदासीं हिन ॻाल्हि। शमन अली जो ही एल्बम आहे रखलाल ते। तक़रीबन माण्हुनि काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी त हिन एल्बम सॼे में कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, पर चंद दोस्त अहिड़ा रहियल हूंदा जिन्हनि खे हिननि जी सम्झ न हूंदी। तो इन करे ही प्रोग्राम ख़ासि इहो ई आहे। त काफ़ी दोस्त मैसेज बि कनि था त यार सही आहे, इहो कमु सही आहे, हलायो। तो इन में ख़ुशी थिए थी ॾाढी, दिलि ख़ुशि थी थिए ॾाढी। ऐं असां पंहिंजी परस्तारी बि हिन में शामिलु कयूं था। त असांखे हर एल्बम जी ख़बर आहे, ऐं एल्बम कहिड़े साल में आयल आहे। ऐं असांखे तक़रीबन शमन जा जेके बि एल्बम आहिनि सभिनी जी ख़बर आहे त कहिड़े साल में आयल आहे, कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि। हिन एल्बम में मतिलबु 2001 में या 2000 में हिननि फ़ोटू तब्दील कयो। पोयों फ़ोटू जेको आहे सन्हड़ो, इहो फ़ोटू मथे करे हयूं डबल करे, ऐं वॾो फ़ोटू हटाए करे। बहरहाल उनखां पोइ कलाम जे पहिरें ॾे हलूं था। तोखे पंहिंजो बणाईंदुसि रखलाल ते, इंडिया जी धुन ते कलाम आहे। मेरा पिया घर आया ओ राम जी। उनखां पोइ कलाम ॿियो आहे, जलाई सताई रुलाई थो छाले, मूंखे मुंहुं जसाई रंजाई थो छाले। ऐं उनखां पोइ कलाम आहे, साणो आहे जानी नाहे परेशानी, दुनिया जी मूंखे परवाह नाहे, मूला ही जीअरे जन्नत आहे मूला। तमामु बहितरीनु कलाम आहे। ऐं उनखां पोइ कलाम आहे, दिल तूं सॼण सारे ओ चरी लुड़कार न, जुदाई मौला कंदो जल्दी वेंदी हिमत हार न। ही जेको कलाम आहे नी, सॼी कैसेट में अलॻि कलाम अथव। तव्हां जंहिं बि दोस्त ही सॼी कैसेट ॿुधी आहे, उहो तव्हां इन्ही कलाम ॾे ख़ाली ख़्यालु कयो, ठीकु आहे। बाक़ी 9 कलाम जेके आहिनि न, इहे सभु 8 एल्बम जा आहिनि। इहो कलाम जेको आहे न, दिल तूं सॼण सारे ओ चरी लुड़कहार न, ॿिया बि सभु कलाम तव्हां ॿुधो, इन्ही कलाम खे बि ॿुधो। ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे इन कलाम में। मूंखे लॻे थो ही अॻु में जो रिकॉर्डिंग थियल आहे, या ॿुधायांव कहिड़ो एल्बम आहे, 56 पंटीह जो। हा, 56 पंटीह ते लॻे थो मूंखे। थींदो आहे न जंहिं महिल एल्बम थींदा आहिनि न, त ओॾी महिल माना 10 खां 12 कलाम बि रिकॉर्डिंग थी वेंदा आहिनि। उन मां पोइ कलाम रहिजी ईंदो आहे न, पोइ अॻिते हली उन्हनि खे कमु ॾींदो आहे। त माना अॻियो एल्बम अचे थो, उन में को कलाम खुटल आहे त पोइ उन में एडजस्ट कयो वञे उहो कलाम।
हे उअं ई थियल आहे। बाक़ी जेके हिन जा नव कलाम आहिनि न सभु माना उन में थोरो आवाज़ु वज़नदार आहे। बाक़ी इहो कलाम तव्हां ॿुधंदव न इन में फ़र्क़ु अथव। काफ़ी जेके दोस्त मुंहिंजी वीडियो ॿुधनि था त उहे पाण ई कमेंट्स कनि या वरी ॿुधी करे मूंखे रिप्लाई ॾियनि कमेंट्स में ज़रूरु ॾी। उन खां पोइ आहे कलाम यादि आयूं या विसारे छॾी। उन खां पोइ तूं दिल भर मां नौकर तो सरकार जो। ऐं उन खां पोइ आहे संग दिल आया पत्थर आ जहिड़ो बि आहे मुंहिंजो दिल भर आहे। उन खां पोइ आहे आईने जे साम्हूं जॾहिं सिंगार थो करीं। उन खां पोइ आहे गुल जहिड़े पीरीअ खां प्यार घुरां थो अॼु महफ़िल में। हीउ ज़बरदस्त कलाम अथव। ओ बाहुनि वारो हार घुरां थो अॼु महफ़िल में। वधीक दोस्तो कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा हिन खां पोइ कहिड़ो एल्बम रखियो वञे। ठीकु आहे दोस्तो।